अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजन जो गद्दार जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा। दोस्तों, ज़हर ज़िंदगी जा अदाकार आहिनि जेको रबन ऐं ओठो, इहे हाणे दौलाब ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। ऐं दोस्तों, हीअ वांदा कोन वेठा आहिनि ऐं लाला फयाज़ चई रहियो आहे त जेॾी महिल हीअ वांदा थींदा त पंजनि जो गद्दार में ज़रूरु कमु कंदा। दोस्तों, पंजनि जे गद्दार जेको ड्रामो आहे उन में हींअर नंढा नंढा अदाकारनि जी शूटिंग हली रही आहे ऐं जेॾी महिल हीअ लाला फयाज़ इहो चई रहियो आहे त मां इन ड्रामे में आज़म मैंगल खे ज़रूरु हीरो कंदुसि ऐं जेको उम्मीद लिकल आहे त उहो न अचे त न अचे, बाक़ी आज़म मैंगल खे इन ड्रामे में ज़रूरु आणींदुसि छो जो उनखे हीरो कंदुसि। उनजे करे दोस्तों हाल इहे ॿई अदाकार दौलाब ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। जेॾी महिल हीअ अॻिते हले त ॾिसूं त पंजनि जे गद्दार में कमु कनि था या न, लाला फयाज़ खे टाइम ॾियनि था या न। दोस्तों, हीअ अॻिते हली लाला फयाज़ खे ज़रूरु टाइम ॾींदा। दोस्तों, हू फरहान मलिक जी ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों, हू वांदा वेठा न आहिनि। असांजो हीअ कहाणी जेको तव्हां